जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। रतोदर ख़ैर इरफान हैदर अब्बासी जी रिपोर्ट ॾींदा हलूं त प्रेस क्लब रतोदर जे सरपरस्त ऐं सियासी समाजी अॻवान सरदार आगा अली नवाज़ जलबाणी जे जनम ॾींहं ते मसूदेरो में संदसि रिहाइशगाह ते ऐं प्रेस क्लब रतोदर में धार तक़रीबूं मल्हायूं वयूं, जंहिंमें प्रेस क्लब जे सदर शहज़ाद रज़ा अब्बासी समेत साफ़ ऐं ॾाढो अलवराए ओबराणी, राना एजाज़, शकील दायो, रिज़वान जुणेजो, आशिक़ मरखियाणी, नईम अकबर अबड़ो, इरफान ओडाणो, इरफान अब्बासी, नबी बख्श मेमण, खुरम ख़ान जलबाणी, साकी अबड़ो, मल्हार सिंधी, हफ़ीज़ बोज़दार, अमानल्ला ज़हरी, कामरान शाह, आसिफ मंगी, मौला बख्श बुरोही, बाबू दायो, हसन नसरुल्लाह, इमदाद अब्बासी समेत शहर जे मोअज़्ज़िज़ीन ऐं सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सालगिरह जो केक काटे सरदार आगा अली नवाज़ जलबाणी खे तोहफ़ा ऐं मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। होॾां मसूदेरो में जलबाणी हाउस ते पिणु धार सालगिरह तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें अब्दुल रशीद जलबाणी, अब्दुल सत्तार जलबाणी, अब्दुल अज़ीज़ जलबाणी, खुरम ख़ान जलबाणी, हुबदार जलबाणी, फरहान जलबाणी ऐं ॿिया शामिल हुआ, जिते पिणु केक काटे सालगिरह जे मौक़े ते सरदार आगा अली नवाज़ ख़ान जलबाणी खे मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं संदसि डिघी ॼमाइण लाइ दुआऊं पिणु कयूं वयूं।